सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम क़ौल बिश्र ली सदरी वयस्सिर ली अमरी सल्लल्लाहु तआला अलैहि सय्यिदिना अजमईन। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अल्लफ़ बैन क़ुलूबिल मुअमिनीन व नहा अनित तफ़र्रुक़ वत्तनाज़ुअ फ़ी किताबिहिल मुबीन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहुल क़वियुल मतीन व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह ज़ुल क़ल्बिर रहीम व साहिबुल खुलुक़िल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तस्तविल हसनतु वलस सय्यिअह इदफ़अ बिल्लती हिय अहसनु फ़इज़ल्लज़ी बैनक व बैनहु अदावतुन कअन्नहु वलियुन हमीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, अल्लाह करीम शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, दुनिया में सच्चो मुसलमान करे जियारे ऐं सच्चो मुसलमान करे मारे। आखिरत में मदीने वारे ताजदार सोने सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत ऐं शिफ़ाअत नसीब फरमाए। अमा जे आॾो हिकु आयत करीम तिलावत कई वई आहे। उन आयत करीमा जे रोशनीअ में हुस्न अख़लाक़ जूं कुझु ॻाल्हियूं अर्ज़ रखबियूं। दोस्तो, सच्चो मुसलमान उहो आहे जंहिंजा अख़लाक़ सुहिणा हुजनि, किरदारु सुठो हुजे, पंहिंजनि परावनि सां
दोस्तन दुश्मनन सां, मेहमानन मुसाफिरन सां, पीउ माउ उस्तादन सां, रहबर मुर्शिद सां, अलगरज़ हर हिक सां अदब ऐं अखलाक सुहिणे सां पेश अचे। अमलनि में सभ खां भलो अमल उहो ई आहे। कंहिं शख़्स पुछो त साईं भलो अमल कहिड़ो आहे? सभ खां भलो अमल सुहिणा अखलाक आहे। उहा इंसानियत जी आला ख़ूबी आहे। सुहिणनि अखलाकनि वारो माण्हू अल्लाह ताला वटि बि प्यारो, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि बि प्यारो, त माण्हुनि में बि मोचारो ऐं इज़त वारो बणिबो आहे। हाणे हुस्न अखलाक छा आहे? हुस्न अखलाक जो मौज़ू तमामु डिघो आहे। हुस्न अखलाक जी तशरीह तमामु वॾी आहे, पर मुख़्तसर तौरु हिन मुख़्तसर वक़्त में अव्हांखे मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जे अहादीस जी रोशनीअ में क़ुरान करीम जे हवाले सां चंद ॻाल्हियूं ॿुधाए ॿियूं। अल्लाह करीम शल असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इमाम तिर्मिज़ी हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक जो कौल नक़ल कयो आहे त हुस्न अखलाक इहो आहे त तलाक़तुल वजह बज़लुल मअरूफ़ व कफ़ुल अज़ा। चेहरे जी खुशनुमाई नेकी करण ईज़ाइण खां रुकजी वञण हुस्न अखलाक आहे। अवां कंहिंसां खिली ॻाल्हायो था, कंहिंसां नेकी कयो था या कंहिंखे ईज़ायो नथा, इहो अवां जो हुस्न अखलाक आहे। हर हिक सां नरम ऐं सुठो ॻाल्हाइण, चेहरो हमेशह मुस्कुराईंदड़ रखणु, बुराइनि करण वारे खे माफ़ करणु, बुराईअ जो बदिलो चङाईअ सां ॾियणु, महरूम करण वारे खे अता करणु, गारियूं ॾींदड़ खे दुआ ॾियणु, इहो हुस्न अखलाक आहे। इहो इंसान केॾो न अज़मत वारो आहे जेको बुराइनि करण वारे सां बि भलायूं करे, गिलाऊं करण वारे खे दुआऊं ॾे। इहे सभु ॻाल्हियूं हुस्न अखलाक में शामिल आहिनि। दुरूद पाक मुंहिंजे आका ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। मुसलमानों, हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधोसीं, मुंहिंजे आका फरमायो जंहिं माण्हूअ में 3 ॻाल्हियूं हुजनि अल्लाह उन ते हिसाब आसान फरमाईंदो ऐं पंहिंजी ख़ासि रहमत सां उनखे जन्नत में दाख़िल कंदो। पुछो वियो मुंहिंजा महबूब उहे 3 ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको तोखे महरूम करे तूं उनखे अता कर, जेको तोसां ज़ुल्म करे तूं उनखे माफ़ कर, ऐं जेको तोखां छिने तूं उन सां ॻांढापो ॻंढ। इहे अहिड़ो किरदार वारियूं ॻाल्हियूं आहिनि, अहिड़े त अखलाक वारियूं ॻाल्हियूं आहिनि जो मुंहिंजे आका नबी नामदार फरमायो अल्लाह करीम इन्हनि अमलनि जे करे तोखे पंहिंजी जवारे रहमत जन्नत में जाइ अता फरमाईंदो। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मोमिन बाने में 2 खूबियूं हूंदियूं आहिनि। पहिरियों सखी हूंदो ऐं ॿियो ख़ुश अखलाक हूंदो, ऐं मुनाफ़िक माण्हू में 2 ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। सभ खां पहिरीं त बख़ील हूंदो ऐं ॿिए नंबर ते उहो बद अखलाक हूंदो।
अकमलुल मोमिनीन ईमानन अहसनुहुम खुलुक़ा। कामिल मोमिन उहे आहिनि जंहिंजा अखलाक सुहिणा आहिनि। खियारुकुम लिनिसाइहिम खुलुक़ा। ऐं तव्हां में भला उहे आहिनि जेके पंहिंजे ज़ालुनि सां भला आहिनि, पंहिंजे घर वारनि सां भला आहिनि। मुस्लमान हो, डिघिन निमाज़ुनि पढ़ण वारा, घणा हज ऐं उमरा करण वारा, घणी ख़ैरात ज़कात अदा करण वारा बि भला, पर सोने सरदार नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिंजा अखलाक सुहिणा आहिनि उहे ई कामिल मोमिन आहिनि। सुहिणनि अखलाकनि जी शुरूआत पंहिंजे घर खां कयो, पंहिंजे बच्चनि, भाइरनि, भेनरुनि, अम्मड़ ऐं अबे सां सुहिणो खुसलूक करे कयो, जो पंहिंजे घर वारीअ सां भलो थी हलण वारो मुंहिंजे आका नबी नामदार फरमायो सभिनी खां भलो आहे। सही मुस्लिम में हदीस थी अचे, हजरत नवास बिन समान सहाबी सगोरे मदनी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नेकी छा आहे ऐं बदी छा आहे? मुझे आका मदीने वाले ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल बिर्रु हुस्नुल खुलुक़ि वल इस्मु मा हाक फी नफ्सिक व करहत अन यत्तलि अलैहिन नास। नेकी सुहिणा अखलाक आहिनि ऐं गुनाह इहो आहे जेको तुंहिंजी दिलि में खुटके ऐं उन ॻाल्हि जी माण्हुनि खे ख़बर पवण खे तूं नापसंद करीं। सुभान अल्लाह। सोने सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नासिहाना, आकिलाना, आरिफाना जवाब त ॿुधो। मुंहिंजे आका फरमायो नेकी छा आहे? नेकी त सुहिणो खुल्का ऐं बदी छा आहे? बदी उहा आहे जेका माण्हू जी दिलि में खुटकी पवे ऐं माण्हू पियो सोचे त ख़ुदा करे ॿियनि खे ख़बर न पवे, माण्हुनि जी मलामत जो अंदेशो थी पवे। नेकीअ में दिल जो इत्मीनान आहे ऐं बदी दिल जो खुटको आहे। तिर्मिज़ी में हजरत अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत रहमतल लिल आलमीन हबीब फरमायो मा शैउन अस्क़लु फी मीज़ानिल मुमिन यौमल क़ियामत मिन खुलुक़िन हसनिन व इन्नल्लाह ला युबग़िदुल फ़ाहिशल बज़ी। मुझे आका फरमायो क़यामत वारे ॾींहुं मोमिन बाने जे मीज़ान में सुहिणे अखलाक जहिड़ी बि का बि शइ ॻरी न हूंदी। अल्लाह बद ज़ुबान बद अखलाक खे कॾहिं बि पसंदि नथो फरमाए। यानी अव्हां जो अखलाक क़यामत जे ॾिहाड़े अव्हां जे अमल में ईंदो। मुझे आका फरमायो इहो अखलाक वारो अमल रोज़े निमाज़ अव्हां जे हर नेकीअ खां वधीक ॻरो थी वेंदो। मुस्लमानो, क़यामत वारे ॾींहुं जॾहिं माण्हुनि जा अमल मीज़ान में तोरिया वेंदा, जंहिंजा पुड़ नेकिन वारा ॻरा थी विया उहे दिलि घुरियनि मज़नि में हूंदा, पर जंहिंजा पुड़ हल्का थी पिया उन जी जाइ हावीअ में हूंदी। हावीअ जी तोखे कहिड़ी ख़बर त हावीअ छा आहे? मुंहिंजे अल्लाह फरमायो पंहिंजे पाक कलाम में त उहा हावीअ भड़कंदड़ बाग़ आहे। जॾहिं उन मीज़ान खे
खड़ो कयो वींदो। निमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं सब तोरियूं वींदियूं, पर सुन हबीब करीम फरमाइनि था उन ॾींहुं सालिह अमलन में का बि शइ अहिड़ी ॻरी न हूंदी जहिड़ा सोणा अखलाक ॻरा हूंदा। सुनन अबू दाऊद में हज़रत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा का रवायत रसूल आज़म हादी आलम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल मोमिन ला युद्रिकु बिहुस्नि खुलुक़िही दरजतस साइमिल क़ाइम। मुझे आका फरमायो मोमिन बानो सोने अखलाकन सबब रोज़ेदार ऐं रात जो क़याम करण वारनि जे दर्जे खे रसी वञे थो। यानी हिकिड़ो बानो रोज़ा रखंदड़ा, हिकिड़ो बानो क़याम करे सॼी रात अल्लाह जी इबादत करण वारो आहे। पर मुंहिंजे आका फरमायो हिकिड़ो माण्हू रुगो पंहिंजे अखलाक खे सुधारण वारो आहे, सुहिणो ॻाल्हाइण वारो आहे, कंहिंजी दिलि आज़ारी करण वारो न आहे त उन रोज़ेदार ऐं सॼी रात जागी इबादत कंदड़ जो दर्जो उन अखलाक वारे खे बि मिलंदो। भली उन शब बेदारियूं न कयूं हुजनि, भली उन नफ़ली रोज़ा न रखिया हुजनि, पर सुहिणनि अखलाकनि जे सबबु हो उन्हनि दर्जनि खे माणींदो आहे। तिरमिज़ी में आ अल्लाह तबारक व तआला जल जलालहू हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह ते वही नाज़िल फरमायो त ए मुंहिंजा दोस्त काफ़रनि सां बि सुहिणे अखलाक सां पेश अच, नेकोकारनि जे ज़ुमरे में दाख़िल थी। मुंहिंजो ही कलमो लिखजी चुको आहे त जंहिंजो ख़ुल्क़ सुहिणो हुजे त मां उनखे पंहिंजे अर्श जे साये में वेहारींदुसि ऐं पंहिंजे ग़ज़ीर क़ुदसी में उनखे रहाईंदुसि, उनखे पंहिंजे पाड़े में पंहिंजे क़रीब कंदुसि। किताब मकारिमुल अखलाक में इब्ने अबी दुनिया हज़रत अनस बिन मालिक खां रवायत आंदी आहे रहमतल लिल आलमीन हबीब फरमायो इन्न मकारिमुल अखलाक मिन अमालिल जन्नह, बेशक सुहिणा अखलाक बेहिश्त जे अमलनि मां आहिनि। छो त जन्नत में को बि बद अखलाक माण्हू न हूंदो। जंहिंखे दुनिया में सुहिणा अखलाक मिली विया ॼण उनखे जन्नत ॾांहुं पहुचण जी ख़ुशख़बरी मिली वई। मुस्लमानो, दुनिया जे कंहिं बि मज़हब अहिड़ा सुहिणा अखलाक न सेखारिया जहिड़ा सुहिणा अखलाक ऐं सुहिणा किरदार इस्लाम सेखारिया आहिनि। असांजो सुहिणो नबी, असांजो प्यारो नबी, असांजो महबूब नबी सुहिणनि अखलाकनि जो पेकर बणिजी आयो। जंहिंजे सुहिणनि अखलाकनि जी वाखाण ख़ुदि अल्लाह पंहिंजे क़ुरान करीम कलाम में फरमाई आहे। अल्लाह ताला फरमायो व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम, ऐं बेशक हबीब तूं आला अखलाकनि वारो आहीं। खुल्कुल अज़ीम तुंहिंजो अखलाक आलिया, तुंहिंजे दर तां साइल सुहिणा वरियो को न ख़ालिया। खुल्कुल अज़ीम तुंहिंजो अखलाक आलिया, तुंहिंजे दर तां साइल सुहिणा वरियो को न ख़ालिया। खुदा आहे ॾींदो तूं आहीं वंडींदो, निगाहे करम रखजां भलारा भरम रख
खिजा मदीने वारा हबीब प्यारा। सोने सरदार मदीने वाले ताजदार फरमायो वो इस्तुले उतम्मिम मकारिमल अखलाक मां इन लय मोकलियो वियो आहियां त आला अखलाकन जा दर्जा मुकम्मल कयां। सोने हबीब मदीने वारे ताजदार पंहिंजी प्यारी ज़ुबान सां अल्लाह जो फरमान पढ़ी ॿुधायो वला तस्तविल हसनत वला सय्यह इदफा बिल्लती हिया अहसनु फैज़ल्लज़ी बैनक व बैनहु अदावह कअन्नहु वलियुन हमीम। बदीअ खे नेकीअ सां दफ़ा कर त पोइ उहो जंहिंजी तोसां दुश्मनी हुए ईअं थी वेंदो ॼण के गहरो दोस्त हुयो। अल्लाह करीम सोने अखलाकन जी तलीम ॾींदे फरमायो त बदीअ जो जवाब बदीअ सां न ॾियो पर बदीअ जो जवाब नेकीअ सां ॾियो। बुराई कंदड़ सां भलाई कयो त दुश्मन बि दोस्त थी पवंदो। हिन आयत पाक में अल्लाह करीम दुश्मननि खे दोस्त बनाइण जो तरीक़ो सेखारियो आहे त सोना अखलाक दुश्मनन के भी दोस्त बनाए सघन था। मुसलमानो सोना अखलाक केड़ा केड़ा हन अगर उन्हनि खे ॻणजे त ॻणण खां घणा उन्हनि मां ख़ासि सोना अखलाक ही आहिनि। अल्लाह करीम शाल सां अवां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन चओ। वॾनि जो अदब नंढनि सां प्यार हुस्न खुल्क है। सुनन अबू दाऊद ऐं मुस्नद अबू याला में हदीस आहे सोने सरदार नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मल्लम यरहम सगीरना व यारिफ हक़ कबीरना फलैस मिन्ना। जेको असांजे नंढनि ते रहम न करे ऐं असांजे वॾनि जी इज़त न करे त उहो असां मां नाहे। यानी नंढनि ते शफ़क़त करणु ऐं वॾनि जो अदब करणु मुंहिंजे आका मदीने वारे ताजदार सेखारियो आहे। मुस्नदी बाज़ार में तिबरानी औसत में हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रदी अल्लाह अन्हुमा खां रवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल खैरु मअ काबिरिकुम भलाई तव्हांजे वॾनि सां गॾु आहे। बी रवायत में आ अल बरकतु मअ अकाबिरिकुम बरकत तव्हांजे वॾनि सां गॾु आहे। कंहिं फ़ैसिले में या कंहिं कचहरीअ में वॾा वेठल हुजनि त नंढनि खे अदब हया ऐं एहतराम करणु खपे छो त वॾनि सां गॾु ख़ैर ऐं बरकत आहे। नंढनि खे खपे त वॾनि जी इज़त ऐं तौक़ीर कनि उन्हनि जे ज़िंदगीअ जे तजुर्बनि मां पिराइनि ऐं हासिलु कनि छो त वॾनि जी नज़र डिघी हूंदी आहे उन्हनि जी सोच आला हूंदी आहे। उहे ज़माने जा लाॻा चाढ़ा ॾुख सुख सर्दियूं गर्मियूं सही चुका हूंदा आहिनि। नौजवाननि जे मन में मस्ती ऐं जवानी जो जोश हूंदो आहे। उन्हनि खे नफ़े नुक़सान जी परख ऐं परोड़ घटि हूंदी आहे। उन करे नंढनि खे वॾनि जे तजुर्बनि मां पिराइणु खपे। हा अलबत कॾहिं ईअं बि थींदो आहे जो कि नंढनि खे रब वॾनि खां बि वॾी सम्झ ऐं ज़हानत अता कंदो आहे। इहा ख़ुदा जी नेमत आहे। इस्लाम
नंढन के हुकुम ॾिए थो त वॾनि जी इज़त एहतराम कनि ऐं वॾनि खे हुकुम ॾिए थो त नंढनि जे मथां बाज शफ़क़त ऐं इनायत रखनि। उन्हनि जे मस्तियुनि खे ॾिसी जल्दी जल्दी उन्हनि खां नाराज़ न थियनि, पर पंहिंजे प्यार ऐं पाबो असां उन्हनि खे सुहिणी नसीहत सां नवाज़नि। दुरूद पाक बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। तबरानी में हज़रत वासिला रज़ियल्लाहु अन्हु चयो त हिक ॾींहुं सहाबे किराम जी मजलिस में सोना हबीब करीम वेठा हुआ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि वेठो हो, अबू उबैद बिन जर्राह बि वेठो हो। हिक शरबत जो प्यालो पेश कयो वियो। नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो प्यालो हज़रत अबू उबैद खे पेश कयो। उन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अव्हां पियो, अव्हां वधीक हक़दार आहियो। पाण फरमायाऊं वठ। पोइ अबू उबैद प्यालो वरितो, पीअण खां अॻु वरी अर्ज़ कई, सोना अव्हां पियो। मुंहिंजे आका फरमायो, पीउ, छो त बरकत असांजे वॾड़नि सां आहे। यानी खाधो खाओ, पाणी अचे त वेठलनि मां जेको सभ खां वॾो आहे पहिरियां उन खे पेश कयो, उन खां पोइ घटि उमिरि वारे खे, उन खां पोइ घटि उमिरि वारे खे। हे मुंहिंजे आका नबी नामदार जो दर्स आहे, मुंहिंजे आका जी तलीम आहे, जेको असांजे नंढनि ते बाज न करे ऐं असांजे वॾनि जी इज़त न करे। मुंहिंजे आका फरमायो उहो असां मां न आहे। यानी अबू उबैद जी उमिरि वॾी हुजण सबबि मुंहिंजे आका नबी नामदार उनखे शरबत जो प्यालो पहिरियां पेश कयो त ए अबू उबैद, तूं असां सभिनी मां वॾो आहीं, पहिरियां तूं पीउ। हालांकि मजलिस में हज़रत अबू बकर सिद्दीक़ भी वेठो हो, ॿिया सहाबी भी वेठा हुआ, पर पाण उम्मत खे सेखारियूं त मजलिस में अगरि वॾी जमार वारो वेठल आहे त उन जी इज़त में आजियां कयो, खाधे पीते जी शइ अव्वल उन खे पेश कयो। तिबरानी सगीर ऐं औसत में रवायत अचे थी त जरीर बिन अब्दुल्लाह नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वटि आयो। पाण जंहिं घर में वेठा हुआ सॼो घर माण्हुनि सां भरियल हुयो। हू अची दरवाज़े ते बीठो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साॼे खां खाॿे निहारियो, का बि जाइ नज़र न आई। सुहिणे सरदार नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण पंहिंजे कुल्हनि वारी चादर खईं, उनखे बीणो करे हेठि पंहिंजे पासे में विछायूं ऐं जरीर खे फरमायूं, इजलिस अलैहि, इन मथां वेह। फ़अख़ज़हु जरीर फ़ज़म्महु सुम्म क़ब्बलहु सुम्म रद्दहु अलन नबी। हज़रत जरीर चादर खईं, सीने सां लाए उन चादर पाक खे चुमियई ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वापसि ॾिनई। अर्ज़ करण लॻो त अकरमकल्लाहु या रसूल अल्लाह कमा अकरमतनी। या रसूल अल्लाह, अल्लाह तव्हां खे अञा वधीक इज़तूं अता फरमाए जीअं तव्हां मुंहिंजी इज़त वधाई आहे। यानी हुज़ूर रहमतल लिल आलमीन जी ख़िदमत में बि जेकॾहिं को वॾो आयो, वेहण जी जॻह न हुई त हुज़ूर पंहिंजी चादर विछाए पंहिंजे भरिसां उनखे ॿियनि खां वधीक इज़त शरफ़ ऐं मान अता फरमायो। उन खां पोइ मुंहिंजे आका फरमायो,
इज़ा ताकुम करीम क़ौमिन फ़अक्रिमूह, जॾहिं अवां वटि को कंहिं क़ौम जो इज़त वारो माण्हू अचे त अव्हां बि उन जी इज़त कंदा कयो। उन जो अमल कहिड़ो आहे? भलो आहे, ढिलो आहे, गुनहगार आहे, बदकार आहे, नेकोकार आहे? हुज़ूर ईअं न चयो त उन क़ौम जो या उन वॾे माण्हूअ, वॾे सरदार, वॾे रईस, वॾे अमीर जे उन किरदार खे न। हुज़ूर फरमायो हू क़ौम जो वॾो आहे, अवां वटि आयो, क़ौम वटि उन जी इज़त आहे, अवां जे मथां बि हक़ आहे त उन खे अव्हीं बि इज़त ॾियो। ही मुझे आका नबी नामदार पंहिंजे ज़ाती अमल सां असां अव्हां खे तरबियत ॾिनी, एहसान करणु। इहो बि हुस्न अख़लाक़ आहे जो हर हिक सां एहसान कजे, हथां वसां जेतिरे क़दुरु पुॼे ॿियनि सां मुरवत ऐं महिरबानी कयो, कंहिंखे पंहिंजे हथां न ईज़ायो। असांजे आका मदीने वारे ताजदार जो अहिड़ो अख़लाक़ हुयो जो जंहिंसां परावन खे बि पंहिंजो बनाए छॾींदा हुआ, दुश्मन खे दोस्त बनाए छॾींदा हुआ। पाण पंहिंजे प्यार ऐं मुहबत सां माण्हुनि जूं दिलियूं मोहे विझंदा हुआ। अरब जा पहाड़ी माण्हू जेके तलवारुनि ऐं तीरुनि न कुठा, जेके तरार ऐं तीर जे ज़रिए कॾहिं न कुसिजी सघिया, उन्हें मुझे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़ उन्हनि खे क़ैद करे छॾियो, कुही छॾियो। तुंहिंजे हुस्न हज़ारे हैरान कया, ओट मिठी मुर्क मोगे मस्तान कया, तुंहिंजे हुस्न हज़ारे। यकीनन तिबरानी औसत में हदीस आहे, हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह की रवायत हो करे तो मुझे आका मदीने वाले ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुदारतुन्नास सदक़ह, माण्हुनि जे ख़ातिर तवाज़े करण बि सदको आहे। अदा असां सिंधियुनि जो रवाज आहे, को मेहमान को वॾो ईंदो हथ ॿधी उन खे ख़ुशि मरहबाई कंदा आहियूं, हथड़ा खणी भलाई कार कंदा आहियूं। अदा ख़ुशि आहियो, चाक चङा भला, अॻिलो बि बाहूं ॿधी चवंदो अदा अल्लाह जो फज़ल आहे, ख़ुशि आहियां, मालिक जी महिरबानी आहे। इहो तवाज़ु आहे, इनकिसारी आहे, इहो हिकु क़िस्म जो हुस्न अख़लाक़ आहे जंहिंजो हुकुम मुंहिंजे आका मदीने वारे ताजदार ॾिनो आहे। ऐं इहा खीकार असां अवां सिंधियुनि में आहे, ॿी क़ौम में इहा खीकार नाहे। हा ग़ैर मुस्लिम जेकॾहिं अंग्रेज़ बि अवां ॾिसंदो, मुंहिंजा मुर्शिद मुरबी महबूब सजण साईं फरमाईंदा आहिनि त उन्हनि जे मिलण में ख़ुशख़ुल्की हूंदी आहे, कंहिंसां बि मिलंदा या ॻाल्हाईंदा आहिनि त खिली ॻाल्हाईंदा आहिनि, बूथ चिॿो करे, टेड़ो करे, बूथ सुॼाए न मिलंदा आहिनि। साईं फरमायो त इंसानियत जे नाते उन्हनि जो इहो अख़लाक़ असांखे ॾाढो वणंदो आहे। छो त मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात रुगो अव्हां असां मुस्लमाननि जा नबी न, पर हू इंसाननि जा, जिन्ननि जा, मलाइकनि जा, हूरुनि जा, काइनात जी हर मख़लूक़ जा नबी बणिजी आया। हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो, मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फ़बिमा रहमतिम मिनल्लाहि लिन्त लहुम वलो कुन्त फ़ज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लन्फ़द्दू मिन हौलिका फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्रि फ़इज़ा अज़म्त फ़तवक्कल अलल्लाहि इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन। अल्लाह तो फरमाए पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदर त ए महबूब
तू अल्लाह जी रहमत जे सबब नरम थी पए। अगर तू सख्त मजाज ऐं सख्त दिल हुजे हाँ त सब तो खां टिड़ी पखड़ी वञण हाँ। तंहिं करे तू उन्हनि खे माफ़ कर, उन्हनि जे लाइ बख़्शिश तलब कर ऐं कमनि में उन्हनि सां मशवरो कर। पोइ जॾहिं कंहिं ॻाल्हि जो पको इरादो करी त अल्लाह ते भरवसो रख। बेशक अल्लाह ते भरवसे रखण वारनि सां अल्लाह मोहब्बत कंदो आहे। हिन आयत में सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखलाक करीमाना जी रब करीम वाखाण कई आ त पाण पंहिंजे ग़ुलामनि मथां मेहरबान आहिनि, सख़्त दिल न आहिनि। पोइ अल्लाह करीम पंहिंजे महबूब खे मज़ीद सुहिणे अखलाकनि जी तालीम ॾिए थो त ये हबीब दुनियावी कमनि में अवां पंहिंजे ग़ुलामनि सां मशवरो कंदा कयो। पोइ जॾहिं कंहिं कम जो पुख़्तो इरादो थी वञे त हाणे अल्लाह जी ज़ात मथां भरवसो कयो, छो त तवक्कल वारा अल्लाह खे प्यारा आहिनि। नरमी मुरवत ऐं एहसान मंदी इहे सभु सुहिणा अखलाक आहिनि। सही मुस्लिम में हज़रत जरीर बिन अब्दुल्ला खां रवायत आहे, मुझे आका फरमायो मन युहरमिर रिफ़्क़ युहरमिल ख़ैर। जेको नरमीअ खां महरूम कयो वियो सो सभिनी भलायुनि खां महरूम कयो वियो। यानी जंहिं वटि नरमी नाहे, सदाई मुंहुं सुॼायो वेठो हुजे, माण्हुनि खे न भलो मिले, न खिली ॻाल्हाए, न अखलाक सां पेश अचे। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हू माण्हुनि ते रुगो सख़्त आहे, तंग आहे, माण्हुनि सां तंगीअ सां पेश अचे थो, उन वटि नरमी नाहे न। मां अल्लाह जो रसूल थो फरमायां त उन जे लाइ ख़ुदा वटां का बि भलाईअ जी उमेद नाहे, छो त हू माण्हुनि सां पंहिंजी अना तकबर गुरूर जे करे सख़्त थो हले। मुंहिंजे आका नबी नामदार फरमायो त सख़्त न हलो, नरम थी हलो, छो त अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। मुझे आका जा उम्मतियो अल्लाह तो फरमाए, रब्बुल आलमीन तो फरमाए त जेके रहमान जा बाना आहिनि उहे ज़मीन ते न्याज़मंदीअ सां झुकी हलंदा आहिनि। हीअं टेड़ा थी तकब्बुर करे, गुरूर करे, वॾाई करे, रब चए थो जेके मुंहिंजा बाना आहिनि उन्हनि में इहा वॾाई अव्हांखे नज़र न ईंदी। उहे नरमीअ सां हलंदा आहिनि, कंध झुकाए हलंदा आहिनि। ऐं जॾहिं उन्हनि सां जाहिल को ॻाल्हाईंदो आहे, घटि वधि ॻाल्हाईंदो आहे त उहे उन सां बहस न कंदा आहिनि, ख़ाली सलाम करे उन खां हलिया वेंदा आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे त जाहिल सां जाहिल नाहे थियणु। न्याज़मंदीअ सां ज़मीन ते हलण को उन्हनि सां जिहालत करे उन्हनि सां ओणो हले त जाहिलनि सां झगड़ण बजाए सलाम करे हलिया वञनि था। तिबरानी में हदीस आहे, मुंहिंजे आका फरमायो मन तवादअ ले अखीहिल मुस्लिम रफ़अहुल्लाहु व मन इर्तफ़अ अलैहि वदअहुल्लाहु। जंहिं माण्हू पंहिंजे मुस्लमान भाउ लाइ निवड़त कई, चई बाबा पेरनि पेरे न पओ, इहो शिरक आहे, झुकण शिरक आहे। अल्लाह जो रसूल तो फरमाए त नंढो आहे त वॾे खे झुकी मिले, अदब सां मिले। त मन तवाज़अ ले अखीहिल मुस्लिम, हिकिड़ो मुस्लिम भाउ ॿिए मुस्लमान सां मिले थो, कुर्ब सां मुहबत सां अॻिलो हिकिड़ो हथु ॾिए, तूं ॿई हथ मिला।
अगलो थोरो झुके तू उनखे भाकुर पा, इहो तुंहिंजो तवाज़े आहे। मुंहिंजे आका मदीने वारे ताजदार फरमायो त जंहिं माण्हू पंहिंजे मुस्लमान भाउ लाइ निवड़त कई, अल्लाह उनखे बुलंद कंदो आहे, अल्लाह उन जो दर्जो बुलंद फरमाईंदो आहे। जंहिं उन ते वॾाई कई, अल्लाह उनखे ज़लील बनाईंदो आहे। हिकिड़ो माण्हू ॿई हथ वधाए ऐं ॿियो टेढ़ो हथ ॾे, हू वॾाईअ जो इज़हार करे थो। मुंहिंजे अल्लाह जे हबीब फरमायो त रब उनखे दुनिया में ख़्वार कंदो आहे, पर जे दुनिया में कंहिं ॾंडे सबबु माण्हू उन खां डिॼनि था, क़याम जे रिहाड़े जॾहिं अल्लाह इज़त ॾींदो इंसाननि खे, त उहो ख़ुदा जी ॾिनल इज़त खां महरूम हूंदो। रब चवंदुसि मुंहिंजा बाना दुनिया में तो मुझी मखलूक सां इज्जत सां पेश न आयो हुए, हाणे मूं अल्लाह मां पंहिंजे लाइ कहिड़ी इज्जत जी उम्मीद थो रखी। छो त बाना असीं रब जा आहियूं, ई माल ज़र मिल्कियत असीं ख़ुदि उन अल्लाह जा आहियूं। असीं पंहिंजी दावा नथा करे सघूं, इहो असांजो साह बि पराओ आहे, त पोइ असीं ॿियनि मामलनि जे करे छाजे लाइ गुरूर तकब्बुर वॾाई अन्ना जे वर चढ़ी वञो। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह ताला फरमायो लियजज़ी अल्लाहु सादिकीन बिसिदकिहिम, तां त अल्लाह करीम सचनि खे उन्हनि जी सचाई सबबु अजर कंदो ॾींदो आहे। उन्हनि जो जेको अखलाक आहे, इखलास आहे। बुखारी ऐं मुस्लिम में हज़रत इब्न मसूद खां रवायत आहे, नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सच्चाई नेकीअ ॾांहुं वठी वेंदी आहे, नेकी जन्नत ॾांहुं वठी वेंदी आहे। माण्हू सच ॻाल्हाईंदो रहे त अल्लाह वटि सचार लेखियो वेंदो, ऐं कूड़ गुनाह ॾांहुं वठी वेंदो आहे, गुनाह जहन्नम ॾांहुं वठी वेंदो आहे। को माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो रहंदो त उहो अल्लाह वटि कूड़नि में लेखियो वेंदो। अल्लाह करीम शाल सभिनी मुसलमाननि खे सच जी राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुसलमानो, अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो खुज़िल अफ़्व वअमुर बिल उर्फ़ वअरिद अनिल जाहिलीन, माफ़ करणु अख्तियार कर ऐं नेकीअ जो अमुर कर ऐं जाहिलनि खां मुंहुं मोड़। रब तो फरमाए बंदा, मां अल्लाह तो तोखे चवां त माफ़ करणु सिख। तोखे जेकॾहिं को घटि वधि ॻाल्हाए थो, को मुआमलो मरहलो ज़माने जे अंदरि इंसान बख़ील बि आहे, बेसब्रो बि आहे, पर बंदा दुनिया में मूं रब तोखे मोकिलियो आहे, तूं मूं ख़ुदा जी रज़ा वास्ते उन खे बख़्श करणु, माफ़ करणु, सब्र तहमुल सिख, ऐं उन सां गॾोगॾु नेकीअ जो अमर कर, सच चओ। भली केॾो वॾो माण्हू आहे, का बि ॻाल्हि आहे, पर अल्लाह फरमाए थो मूं ख़ुदा जी रज़ा वास्ते सच चवंदो रह। ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह ताला फरमायो वअरिद अनिल जाहिलीन, जेके जाहिल आहिनि उन्हनि जी सोहबत में न वञ, जाहिलनि खां हमेशह परे रह। जेतिरो जाहिलनि खां परे रहंदे, रब फरमाए थो ओतिरो मूं अल्लाह खे ओॾो हूंदे, मूं रब खे वेझो हूंदे। त यकीनन हिन आयत में अल्लाह करीम अखलाकियात जी तालीम ॾींदे फरमायो जो तोसां ज़्यादती करे तो उनखे माफ़ कर, माण्हुनि खे चङियुनि ॻाल्हियुनि जो हुकुम कर। अगरि को तोसां जिहालत करे त तूं न वांगुरु जिहालत में काहिजी न पओ, बल्कि जिहालत करण वारे खां मुंहुं मोड़ियूं हलियो वञ। त ही आहे हुस्न अखलाक जेको मुंहिंजे आका नबी